बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अंगर तहां जी ख़िदमत में। दोस्तों अज सबक 61 हूँ दर्जे 8 मां, जिनजो उनवान आहे ॾाहप जो ख़ज़ानो। पहिरें इन सबक जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ ॿुढड़ो माना पोढ़ो, लफ़्ज़ गौर वीचार माना सोच वीचार, लफ़्ज़ पोढ़े माना मेहनत, लफ़्ज़ सलामत माना महफूज, लफ़्ज़ परख माना जांच, लफ़्ज़ दंग रहण माना हैरानी थियण, लफ़्ज़ लामू माना तारियूं, लफ़्ज़ सियाणप माना होशियारी, लफ़्ज़ साही माना वक़फ़ो या दम, लफ़्ज़ अकुल माना समझ, लफ़्ज़ संदूक माना पेती। पोइ लफ़्ज़ आहे नसीहत माना हिदायत, लफ़्ज़ कुवत माना गुज़रान, लफ़्ज़ हकल माना दड़को, लफ़्ज़ सिर माना कंध या जान, लफ़्ज़ ॾाहप माना होशियारी, लफ़्ज़ दुसड़ माना धूड़, लफ़्ज़ सलण माना भञण या ॿुधाइण, लफ़्ज़ शाहूकार माना अमीर, लफ़्ज़ ॻोल्हा माना तलाश या जांच, लफ़्ज़ मुतासिर माना असर क़बूल कंदड़। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब लिखो। नंबर पहिरियों सवाल, पोढ़ो पुटनि खे कहिड़ी कहिड़ी नसीहत कंदो हो। जवाब, पोढ़ो पुटनि खे नसीहत कंदो हो त जेकी ॾिसो तंहिंखे सम्झण जी कोशिश करियो त उहो छा आहे, कीअं आहे ऐं छो आहे। नंबर ॿियो सवाल, घोड़े सवार खे हेॾे होॾे ॾिसंदे टिन्ही भाइरनि कहिड़ा वीचार वंडिया। जवाब, वॾे भाउ चयो त हिन घोड़े सवार का शइ विञाई आहे जंहिंजी ॻोल्हा लाइ पंधु पियो आहे। इहो ॿुधी ॿिए भाउ चयो त पक सां पोढ़ो उठ विञायो अथसि जेको खाॿी अख खां काणो आहे। टें भाउ चयो त उठ ते हिकिड़ी औरत नंढे ॿार सां गॾु सवार आहे ऐं औरत पेट सां बि आहे। नंबर टियों सवाल, टिन्ही भाइरनि जी गुफ़्तगू ॿुधी घोड़े सवार खेनि छा चयो। जवाब, हिकदमि तरार कढी हकल कयाई त उठ पैदा करियो न त अव्हां जो सिर सलामत न रहंदो। वरी चयाई, तव्हां जेकी पार पता ॾिना आहिनि तिन मां साबित आहे त तव्हीं न रुॻो उठ जा चोर आहियो पर मुंहिंजी ज़ाल ऐं ॿार जा क़ातिल बि आहियो। नंबर चोथों सवाल, तरार जी ज़ोर ते टिन्ही भाइरनि खे घोड़े सवार किथे वठी वियो। जवाब, तरार जी ज़ोर ते टिन्ही भाइरनि खे घोड़े सवार बादशाह जी दरबार में वठी वियो। नंबर पंजों सवाल, ॿिए नंबर भाउ विञायल उठ खे काणो छो चयो। जवाब, उन करे जो हुन ॾिठो त जंहिं रस्ते तां उठ लंघियो हो उन जी साॼे तरफ़ वारनि वणनि जूं लामूं पटियल ऐं खाधल हुयूं, जॾहिं त खाॿे पासे वारियूं
सही सलामत हुयूं। उन मां सम्झाई त उठ काणो आहे। नंबर 6 सवाल, बादशाह पंहिंजे दरबार में टिन्ही भाइरनि खे वज़ीर छो कयो? जवाब, बादशाह उन्हनि जी अकुल, सोच ऐं सियाणप खां ॾाढो मुतासिर थियो। उन करे खेनि पंहिंजी दरबार जो वज़ीर कयो। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं पंहिंजनि जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि मुतासिर, अकुल, साही, ॻोल्हा, दुसड़, संदूक। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जो माना लिखंदासीं ऐं हिननि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ मुतासिर माना असर क़बूल कंदड़। जुमिलो लिखंदासीं, बादशाह टिन्ही भाइरनि जी ॻाल्हियुनि खां मुतासिर थियो। पोइ लफ़्ज़ आहे अकुल माना सियाणप। जुमिलो लिखंदासीं, हमेशह अकुल खां कमु वठणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे साही माना दम। जुमिलो लिखंदासीं, हू साही पटे पोइ अॻिते वधिया। पोइ लफ़्ज़ आहे ॻोल्हा माना जांच या तलाश। जुमिलो लिखंदासीं, घोड़े सवार उठ जी ॻोल्हा पए कई। पोइ लफ़्ज़ आहे दुसड़ माना दुधड़ या धूड़। जुमिलो लिखंदासीं, रस्तो दुसड़ वारो हो। पोइ लफ़्ज़ आहे संदूक माना पेती। जुमिलो लिखंदासीं, बादशाह चयो त ॿुधायो त संदूक में छा आहे। जीम, ज़मीर जी तरकीब करियो। जुमिलो आहे हू पाण आयो। तरकीब आहे, तरकीब जो तरीक़ो, हू ज़मीर ग़ाइब आहे, जिन्स मुज़क्किर आहे, मुअनिस न आहे, अदद वाहिद आहे, अकेलो आहे, हालत फ़ाइली फ़ाइल तौरु इस्तेमालु थियो आहे, फ़ाइल। पाण ज़मीर मुश्तरक आहे, जिन्स मुज़क्किर आहे, मुअनिस न आहे, अदद वाहिद अकेलो आहे, हालत फ़ाइली तौरु इस्तेमालु थियो आहे। हेठि ॾिनल ॿिनि जुमलनि में ज़मीर जी तरकीब ॾेखारियो। ॿ जुमला आहिनि। जुमिलो पहिरियों, जो कंदो सो पाईंदो। जुमिलो ॿियो, खेसि कंहिं मारियो। जी दोस्तों, हाणे ज़मीर जी तरकीब ॾींदासीं। पहिरियों जुमिलो हो, जो कंदो सो पाईंदो। जो ज़मीर ग़ाइब आहे, जिन्स मुज़क्किर तौरु इस्तेमालु थियल आहे, अदद वाहिद आहे यानी अकेलो आहे, हालत फ़ाइली यानी फ़ाइल तौरु इस्तेमालु थियल आहे। सो ज़मीर मुश्तरक आहे, जिन्स मुज़क्किर आहे, अदद वाहिद यानी अकेलो आहे, हालत फ़ाइली यानी फ़ाइल तौरु हिते इस्तेमालु थियल आहे। नंबर ॿियो जुमिलो हो, खेसि कंहिं मारियो। खेसि ज़मीर ग़ाइब तौरु इस्तेमालु थियल आहे, जिन्स मुज़क्किर आहे ऐं अदद वाहिद यानी अकेलो आहे, हालत जेका आहे फ़ाइली आहे यानी फ़ाइल तौरु इस्तेमालु थियल आहे। कंहिं हिते ज़मीर मुश्तरक आहे, जिन्स मुज़क्किर तौरु इस्तेमालु थियल आहे ऐं अदद जेको आहे वाहिद तौरु इस्तेमालु थियल आहे ऐं हालत जेका आहे हिन जी फ़ाइली हालत में इस्तेमालु थियल आहे। दाल, हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों, हाणे ही खाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। नंबर पहिरियों खाल, बादशाह संदसि फ़रियाद ॿुधी टिन्ही भाउरनि खे खाल ठहिरायो। खाल में लिखंदासीं ॾोहारी। नंबर ॿियो खाल, पर तव्हीं चओ था त पोइ खाल मां ख़बर पवंदी त तव्हीं खाल आहियो या खाल। पहिरें खाल में लिखंदासीं परख, ॿिए में सचा ऐं टे में कूड़ा। नंबर टियों खाल, बादशाह टिन्ही भाइरनि जी ॻाल्हि ॿुधी खाल खोलाए ॾिठी त बराबरि उन में
खाल पयल हो। पहिरें खाल में लिखंदासीं संदूक, ॿिए खाल में ॾाढ़ूं। नंबर चोथों खाल दरबार में मौजूदु माण्हू खाल जी खाल ऐं खाल ॾिसी दंग रहिजी विया। पहिरें खाल में लिखंदासीं टिन्ही भाउरनि, ॿिए खाल में ॾाहप ऐं टे में होशियारी। नंबर पंजूं खाल ज़मीन ते खाल खोड़ण जा खाल बि हुआ। पहिरें खाल में लिखंदासीं तिरियूं, ॿिए खाल में निशान।